चक भरिसां बचल भयो थाणे जी हद कच्छ वारे इलाइक़े में ॿिनि धुरियुनि में झड़ो थियो आहे। हिक ॼणे जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। कल्होड़ा ऐं कहरियाणी जतोई धुरियुनि विच में झेड़े दौरान धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में मेराज कहरियाणी जतोई जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। आगाह कई पिया हुआ कि चक भरिसां बचल भयो थाणे जी हद कच्छ वारे इलाइक़े में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिक ॼणे जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। कल्होड़ा ऐं कहरियाणी जतोई धुरियुनि विच में झेड़े दौरान धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में मेराज कहरियाणी जतोई जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। चक भरिसां बचल भयो थाणे जी हद कच्छ वारे इलाइक़े में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिक ॼणे जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। कल्होड़ा ऐं कहरियाणी जतोई धुरियुनि विच में झेड़े दौरान धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में मेराज कहरियाणी जतोई जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। चक भरिसां बचल भयो थाणे जी हद कच्छ वारे इलाइक़े में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिक ॼणे जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। फायरिंग जे नतीजे में मेराज कहरियाणी जतोई जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया। चक भरिसां बचल भयो थाणे जी हद कच्छ वारे इलाइक़े में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिक ॼणे जे मारिजण जा इतलाक़ आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर आगा शोएब पठान खान। जी आगा शोएब, आगाह कजो। जी आगा शोएब पठान, झेड़े बाबति आगाह कजो। जी जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चकर भरिसां बचल भयो थाणे जी हद कच्छ वारे इलाइक़े में कल्होड़ा ऐं कहरियाणी जतोई धुरियुनि विच में कुझु ॾींहंनि खां वठी पते जी ॻाल्हि सां केतिरे ॾींहंनि खां हलंदड़ सिखान दौरान राति देरि सां सूरत हाल ख़राब थी वई। पुलिस मूजिबि ॿिन्हिनि धुरियुनि विच में हलंदड़ तकरार ख़तमु करण लाइ काफ़ी ॾींहंनि खां कार्रवाई जारी हुई। गुज़िरियल राति रॉकेट लॉन्चर ऐं जड़े हथियारनि मां फायरिंग जा इतला साम्हूं आया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त केतिरे कार्रवाईअ दौरान पुलिस तरफ़ां बि मार्टिन गोला फायर कया विया, जंहिं जे नतीजे में मेराज कहरियाणी जतोई मारिजी वियो। बहरहाल हिन वक़्त ताईं उहा ॻाल्हि वाधे न थी सघी आहे त कंहिंजी गोलीअ में मेराज कहरियाणी जतोई फ़ौत थी वियो आहे ऐं हुन खां अलावा पुलिस वाक़िए जी वधीक जांच जारी रखी हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ कोशिशि जारी रखी वेठी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी आगाह शोएब आगाह करण लाइ।